पानी खतरे जो निशानी है वो रचण वालो है वेली में तो बचाणो है ना वञो वञी बंद खे ॻोठ ॾांहुं ठेले छॾियो साईं कारो मोह थींदो कारो मोह ओड़ थींदो पाणी असांजे पेर जे हेठां पुसे ऐं ॻोठ जे मथां लॻी वञे परवाह न आहे वञ जेकॾहिं तोखां इहो कमु नथो थी सघे त बादशाह ताईं मुंहिंजो पैगाम पहुचाए वञ
छोरे सां अटकाए ॾिठी। इहा ॻाल्हि मुंहिंजे शान जे ख़िलाफ़ आहे, पर तुंहिंजी हवेलीअ खे बि बचाइणो हो न। उन छोकिरी जो दिमाग़ त सफ़ा ख़राब थी वियो आहे। ॻोठ इलाज जो हया शर्म अञा अथऊं, भली पिया मस्तियूं कर। हुकुम कर वॾेरो, ऐज़ान साफ़ मिलंदई। वक़्तु आयो त मूंखां परे न ही बादशाह। वठ महिमानी। पूरी तरह सां ख़िदमत न करे सघियासीं, पर ही क़बूल करी। परे कोन आहियां वॾेरो, हुकुम कंदे हाज़िरी भरबी।
ऐं हिते वेही पंहिंजे भाउ जो इंतज़ारु कंदसि। हीअ त इंतज़ारु कंदे पंहिंजे भाउ जो हू शहर मां पियो अचे। तूं उथ त पाण हलूं।
के मुझे जान थी वक्त सुबह ताबिनी है सरे कोठ है सामो पेश करो तुमची तो चीज जानी तो कर दो या तो मुझे 2 लाख रुपया मुझे वापस करो तुम पंजी फुट की बहुत त्याग की तेरे रगो मुझी और तुम्हारी जिंदगी बर्बाद करके लिए आई मुनेरा पकड़ मुसागर सुभाणे फिर ॻोठ में मूंखे जेका सज़ा मिलंदी उन खां सॼो ॻोठ अॼु ई वाक़ुफ़ थिए अरे एतिरी कर जो रुॻो एतिरो चई ॿुधाए त आउं बेॾोही आहियां अरे निभागा रुॻो एतिरो चई ॿुधाए त आउं बेॾोही आहियां कमीना चुप छो आई मरी छो न मरी छो न अरे पीढ़ीअ में बुखार करे छॾियो छा थो थिए करीमदार अदा होश खां कमु वठ जवान पुट मारी अदा बहिराम आउं ऐलान करे थो सॼे ॻोठ खे थो ॿुधाए त आउं हिकु पुट जो पीउ आहियां मुंहिंजो ॿियो को बि पुटु कोन्हे मुंहिंजो ॿियो को बि पुटु कोन्हे ॾिसो बाबा तव्हांखे जेके चवणो हो सो तव्हां चई छॾियो अरे निभाजी तूं त परे थी था अरे अवां ॿई दान थी आहियो अवां ॿई ॼणा हिन कबीले सां मिलंदा सगीना पुट यूसुफ जो रस्तो खोले छॾियो चाचा इहो न पुछजई त आऊं ऐं यूसुफ कबीले छा करंदो समझी वई न ओ मौजा हसन त माना मददगार मेरा नहीं पार पुट ओ केड़ा चाचा पुटी ने सब मेरा पार नहीं तो वडेरे खां 2 लाख रुपया कर्ज़ वरिता आहिनि जे तूं वापसि कंदे न तोखे अंगूठो लॻल कागज़ वापसि कयो वेंदो जे तूं वापसि न कहीं त तूं ॾोहरी करण थींदे तो जवाब न ॾिनो छो तुझी खामोशी खां पोइ करींदा तो सवाल करण बाबा बिल्कुलु अजाइब आहे भले ना बाबा पंचायत जे तरफ़ां तोखे मुकमिल अख़्तियार आहे जीअं वणई जहिड़े तरीक़े सां बाबा तूं पंहिंजो फ़ैसिलो ॾेई ऐं कर्ज़ बि जेकॾहिं हासिल करणु चाहीं त बाबा तूं वसारो आहे इन करे तूं पकदार आहीं अनवर जी मोहतार साईं अनवर गाड़ी त तारा अच नूरा मम्मू अचो मूंसां अहिड़ो कहर न करियो करीम दादी चिल अॻे में ई भॻल आहे साईं खां पोइ त हिन ते अहिड़ो ज़ुल्म न करियो हिन ग़रीब खे माफ़ कयो साईं ॾाढी गैरत सही अरे शांत पाण ज़िंदगी ॾींदो आहे न ये ॻाल्हियूं बंदि करियो वठी वठी गाॾीअ में चोचोस अरे हिनखे बचायो अरे मुंहिंजे भाउ खे बचायो अरे ॻोठ वारो असांजी मदद करियो हिन जी जेल छुटी पवंदी सॼी जमार खट ते पियो हूंदो वॾेरा तोखे पेर थो पवां साईं साईं तोखे हथ थो ॿुधां साईं करीमदार खे बख़्श कर वॾेरा उनखे माफ़ कर उनखे माफ़ कर मुंहिंजे भाउ खे बचाए साईं ख़ुदा जे वास्ते करीमदार खे बख़्श कर वॾेरा साईं ये बार मूंखे खणणी तूं खणी दे ॿार खे हा टुटण ॾे मुंहिंजी चेहरे खे मरण ॾे मूंखे तूं हलियो वञ हितां हलियो वञ हलियो वञ चवां थो हलियो वञ हितां हलियो वञ बाबा ये दिल खे केतिरो बि मारियो पर हिन कोन हिन खर दिमाग़ खे तूं मारे मारे थकिजी पवंदी मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाए त मां तुंहिंजे लाइ छा कयां छा न कयां इहो तूं पुट तूं कुझु नथो करे सघीं कुझु नथो करे सघीं तूं कुझु बि नथो करे सघीं कुझु बि नथो करे
आणि पाणी पिणं डुख्यो कम आहे ओतिरो यूसुफ का कम वठणु डुख्यो आहे ये तुझो पीउ तुझे कंध ते लटकंदड़ उहा तलवार आहे जेका आऊं बार बार तुझे कंध ते हलाए तोखे मुर्दार बणाए सघां वठी वञो मुझे बाबा साहब मुझे चलिए बड़े लूस चाहिए जी बाबा चलना जो बाबा सुल्तान वांगुरु को पढ़ायो अॼु मां पंहिंजी ग़लती मञां बस हिकु दफ़ो पंहिंजे वात न चओ त बाबा मूं तोखे माफ़ न बाबा खुदा के वास्ते ये न चो पुट जॾहिं तूं ॼाओ त तुंहिंजी माउ मूंखे पोइ सम्झो त तूं निभाॻो आहे पर न मूंखे अॼु इहा ख़बर पई त निभाॻो तूं न तुंहिंजी माउ बदनसीब हुई जेका तोखे पंहिंजे हंज में लोॾे न थी बाबा
हमारे कमल तू आई किथे असां तो क्या आसमान में तो गोड़ियो पर तुम तो इते ही जमीन ते असा के मिली वई आई चाचा करो थोड़ी सी बात तो की आया अब बाबा तू का पुछणो हो तो सुल्तान किथे आए तो वट खत पटिया ताल वगैरह ही नहीं होंगी हते न यही तमा का पुछड़ा आई ना सुल्तान किथे आए चाचा ये तो मैं उम्मीद हुई तो तुम बुधाई दी तो सुल्तान किथे आए पर तो समझ उम्मीदन तो पानी फेरे छडियो मां अच्छा असा तो कहीं खबर काने तो सुल्तान किथे आहे बाबा और यूसुफ किथे आहे तो यो पुछण चाहिए बा अचवण मूंसां गॾु हलिया मां ये रकम दे यहाँ बाबा आए के ठहराए आए ऐसा ये लाया साला चांद तो के क्या कर दे हुआ है चाय के कारण जो मटन की शौक अरे मुझे कमीना
बुझण तुंहिंजे पीउ सां पुराणी दुश्मनी आहे। अॼु तूं मुंहिंजी धी बचाए, सुभाणे मुंहिंजी नियाणी ते का मुसीबत अची वञे त चवां त तूं पंहिंजे पीउ खे वठी हितां निकिरी पए। मूंखे त हिन जी जान ख़तरे में लॻे थी। न रोक मूंखे। हुन ज़ालिम वॾेरे जे ज़ुल्म खे हमेशह हमेशह जे लाइ ख़तमु करे छॾ। मौत जी निंड ॾेई छॾी त हुन कमीने कुते खे। हींअर जोश में पर होश जी ज़रूरत आहे। मूंखे शक आहे त बंदूक खाली आहे। तुंहिंजो जोश ऐं मुंहिंजो होश पाण में मिली वञनि। असांजो मुक़ाबिलो केरु बि नथो करे सघे। जे या ॻाल्हि आहे त पोइ असीं ॿई डूंगर बि टाले विझंदासीं। सुल्तान, मूंखे बस इजाज़त घुर्जे त मां हुन ज़ालिम वॾेरे हुन जे कुतनि खे हमेशह लाइ ख़तमु करे छॾियां। हुन वॾेरे शैतान जे तले कुतनि खे मां ख़तमु करण जे लाइ अकेलो ई काफ़ी आहियां। बदिले जो कसम पीउ जे ख़बर ते खणी पलान वठण लाइ वञिबो आहे। पर अॼु आउं जीअरे अव्हां खे कसम विझी थो मोकिलियां त जेकॾहिं उहो नांग अवां न मारियो त आउं सम्झंदुसि त अमीम मुंहिंजे लाइ मरी विया। वञो। बाबा साहिब, मूंखे अव्हां जी दुआऊं सिर्फ़ इजाज़त जी ज़रूरत हुई। बाबा रख मौला ते। वञो, अल्लाह भाई आहे। हिन बंदूक सां कोन मरंदे वॾेरा। छा ख़बर त हिन में कारतूस खाली आहे। तरसो मुंहिंजे कैद मां निकिरी अभी मुंहिंजे पोयां छो पइजी विया आहियो? साफ़ साफ़ ॿुधायो तव्हीं छा था चाहियो? बंदूक हेठि कर लूसी। पापा जो चवण आहे त पहिरीं तो जहिड़े खपुर नांग जो मथो चिथड़ो आहे। हुन खां पोइ ऐं भार नारिन जी ज़िंदगीअ खे तो जहिड़े ज़ालिम सां आजो कराइणो आहे ऐं उन्हनि जा कागज़ खे तोखां वापसि असांखे वठणा आहिनि। इरादो ख़राब न आहे, पर इरादे खे पूरे करण लाइ तव्हांखे हथियार घुर्जनि। इहा बंदूक छा कंदी? वॾेरा, तूं सम्झी थो त तुंहिंजी दौलत ऐं साहूकारीअ खे असां मां ख़तरो आहे त असांखे उॾाए छॾ। वॾेरा, ही बंदूक वठ। ही बंदूक मूंखे असली गोलियुनि सां ॾियूं था। जे तूं सम्झी थो त तुंहिंजी दौलत ऐं साहूकारीअ खे असां मां ख़तरो आहे, बंदूक सां असांखे मारे छॾ। ॿुधो, मुंहिंजी शाहूकारीअ मां हिननि खे ख़तरो आहे। मुंहिंजी बंदूक में सिर्फ़ अगोलियूं आहिनि, पर मुंहिंजे तोल में छगोलियूं आहिनि। वॾेरा, हिन कुहाड़ी खे घुरसि। हिन ई कुहाड़ी सां तो असां ग़रीब जा हथ वठिया। कॾहिं कॾहिं हिन ई कुहाड़ी सां मां तुंहिंजी ज़िंदगी कपे छॾींदुसि, तोखे मौत ॾींदुसि। हलिया था।
घुर्जे साईं जेकी मुझे वस में हो सो चवण त हक़ में ही पूरो कयो थो हाणे ख़तम हाथ तुझी बीमारी दवा हिन में आहे
ज़ालिम वॾेरे जे हवाले में कीड़े वॾेरा पंहिंजी कुते जा कमाल जेकॾहिं तोखे थोरी बि गैरत हूंदी त हिन पासे चढ़ण जी कोशिश कॾहिं बि चढ़जी न कजांइ तुंहिंजी छॾींदो सान गोलिस्ता गोली न हलाइजो वॾेरा हिकु त मूं तव्हां संभाले वठंदुसि हेॾो सारो लश्कर मूं त मुंहिंजो बाबो कोन संभाले सघंदो अख़बारूं छपजी वेंदियूं पाण बेगुनाह चिपजी वेंदासीं वॾेरा तूं हल आउं अचां थो हल बाबा हल हल अरे अरे तई छा पिया ॾिसो लुटो लुटो तव्हांजे बाबे जो माल आहे लुटो अरे लुटो लुटो तव्हांजे बाबे जो माल आहे खणो अरे खणो वञो सब जनता न उन्हनि जंग खटे वरिती आहे ॻोठ वारा कॾहिं मुंहिंजी मुखालफ़त में न ॻाल्हाईंदा छाकाणि त नंढा वॾेरा वटि रखियल आहे अरे ये वॾेरा मरी वे हिकु तुंहिंजे ॻोठ में छा पियो थिए चइबो त ॻोठ वारा एॾी भॻी करे विया आहिनि चूंडे चूंडे पंहिंजो साण ग़रीब त माकोड़ी खां कोई मरी वेंदो आहे जंहिंजो न को दाद न फरियाद ॿारनि घुर्जे उन्हनि महिमाननि खे जिन वटि पंहिंजे ॻोठ जे वॾेरे जी इज़त कुते जेतिरी बि इज़त न आहे तो अहिड़ो कहिड़ो कमु कयो आहे जो अॼु ॻोठ वारनि तुंहिंजो पुतलो जलायो आहे उन्हनि मूंखे न पर पाण सारियो आहे चवंदा किसान फसल खे पाणीअ बदिरां उन्हनि जो रक्त ॾिठो आहे रक्त जो वञी ठंड में पवे पर मूंखे त पाण सां गॾु शामिल न कंदो कर वॾेरा तूं त खाई खाई पाॾो थी पियो आहीं पर तो वारे पुतले में त को हाल ई कोन्हे मक्खण लॻाए बकवास बंदि कर सरकारी अनाज सां गॾोगॾु मुंहिंजा गोदाम बि ख़ाली थी विया आहिनि ऐं तोखे मस्करी की लॻी आहे ठरी वञ ठहियो वञा थो बाय 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 वञ पायरा तो जहिड़ा रोलू फतड़ू घणा ई ॾिठा पिंजरे जो पखी ख़्वाब में आसमान ताईं उॾामंदो त उन सां गॾु पिंजरो कोन उॾामंदो उन्हनि ज़रीलनि खे मां ठीकु कंदुसि इहो सभु मुंहिंजो कमु आहे मुंहिंजो कमु आहे ऐं वॾेरे बाहि लॻाई आहे हिन जे ख़िलाफ़ तोखे रिपोर्ट वठणी पवंदी अरे छो अची हुन शरीफ़ माण्हूअ जे पोयां पिया आहियो तव्हां पंहिंजो पाण खे ॾिठो आहे हुनजे पोयां ईअं पइजी विया कि ॿिलीअ जे पोयां कुता कुझु वॾेरे जी चङाइनि जो ख़्यालु कयो मक्खण लॻाए मक्खण त तोखे वॾेरे लॻायो आहे जमादार अड़े तॾहिं हिन तूं हुनजी वकालत थो करीं बंदि कर बात कयो झूला पुलिस इंस्पेक्टर साहब ही उन एयरपोर्ट जो नओं नक्शो आहे हिनखे गौर सां ॾिसंदा चइबो त गवर्नमेंट जो इहो फ़ैसिलो पको आहे त असांखे पंहिंजनि वॾनि जी हीअ हवेली अधरका में छॾणी पवंदी हीअ हर स्कूल थींदो मुंहिंजी ज़बान गवर्नमेंट जी ज़बान आहे जेको चयो अथमि उहो ज़रूरु थींदो न ऑफिसर हिन मामले खे मुंहुं ॾे मूं ॾियण का वॾी ॻाल्हि न आहे रुगो तूं सिधो थी ॾेखार यूट मामले खे दबाए वॾेरा तो वारी हीअ दौलत ज़मीनूं जाइदादूं त ख़रीद करे सघे थी हारी ख़रीद करे सघे थी बुध पुलिस खे पंहिंजो करे सघे थी पर सरकारी फ़ैसिले खे पंहिंजो नथी करे सघे छा थींदो बुध सलाह थो ॾियाए सरकारी नीलामीअ में
हवेली जो को मुल्क थी नहीं बेहतर ये है तो हवेली के पंहिंजे हथन सां नीलाम कर फायदो थी तई मक्खन लगाए सारी हवेली सिर्फ 10 लाख रुपया ऐसे ही समझी ढूंढ पायो बर्बादी लो तो ख्याल करो वो एक से अन्या मत हो बल्कि भी रखे जब ये रखे बचेंगे मत है हाँ अस्ते गुड़िया बदेरा अचेरे दस्तावेज सही कर वाह चवंदा है त सियाणो का पिटंगो फासंदो आहे अज तो हिन कागज ते सही करे पंहिंजो सब कुछ विञाए छॾियो आहे हाँ तुंहिंजी लखनि जी हैसियत हिक टेटी पैसे जे बराबर बि असांजी जुती जी बराबर बि नाहे हाँ तोखे मां शहर वञण जे लाइ ₹100 ॾियां अड़े वठ सवार पे मुक अड़े छुट्टी गई बटेरा संभाले बैग खोल जे कितने नोट नकली न हो जाए हिनन मुझे धोखो कयो हिन के पकड़ इनका वो दस्तावेज फाड़े छुट्टी जगह मुझे सही थियो सीआईडी इंस्पेक्टर चो तो इहो ई समझो हो बनेरा आऊं तुंहिंजे हवेलीअ जे दर जो कुत्तो होसि जेको तुंहिंजे टुकड़नि ते पलियो अड़े मूंखे त तुंहिंजी इज़त जी मौत जो तमाशो ॾिसणो पर सुल्तान मूं ताईं पुछी जंहिं तुंहिंजी हवेलीअ जे नीलाम जो ड्रामो रचायो हिते को वॾो कोन थो ठहे हितां त तुंहिंजी पटड़ी ठाहिणी आहे सम्झई मक्खन लॻाए ॻोठ वारो अंदर वञो ऐं पंहिंजा दस्तावेज ॻोल्हे फाड़े छॾियो जंहिं ते अव्हां जा आंगूठा लॻल आहिनि मुझे धोखो थियो मुझे फर्क थियो आहे असांजा हाल चाहिनि था सिंधीअ जे रूप में सिंध जे थाड़ेल जो मौत ॾिसी ख़ुशि थी पर तुंहिंजे त अखियुनि में लुड़क अची विया आहिनि पर यार मूं वटि त रुमाल कोन्हे को पर यार आऊं तुंहिंजो वफ़ादार दोस्त आहियां बेवफ़ादार मक्खन लॻाए हाणे वञी 4 किलो तावो डार हला ठीक नारायण
अभी मौत की सजा का न बचंदा अभी मौत की सजा का न बचंदा हाँ पर हक़ आहे पर सिंधवाद ने कॾहिं बि मौत की परवाह न कई आहे हिन धरतीअ ते हर वाक़ीअ खे इज़त जी मौत ऐं तौरत मिटे न मिलियल आहे ज़करिया ज़ुल्फ़कार जी शहादत जो ज़िक्र अॼु बि सिंध जे बचे बचे जी ज़बान ते आहे होशू ऐं हेमो जी बहादुरी जी अॼु बि तुंहिंजे बग़ैर हैरान आहे जो मौत आहे आऊं तव्हांजा कंध कपींदुसि तो जहिड़ा क़द्दार वॾेरा केतिरा कूंदड़ पवंदा हीअ सिंध धरती कूंदड़नि जी आहे खोटनि जी आहे पिटाई जी आहे तरंदड़ जी आहे धूल दरिया ख़ान जी आहे सचल जी आहे सामीअ जी आहे शहीदनि जी आहे पर तो जहिड़नि सिंध धरती जे क़द्दार जी न आहे रे हिन सां वधीक अछायो आहे बाबा हिनखे न बख़्शो बाबा हिनखे मार बाबा न छॾीस बाबा हिन हरामी घणा ॾींहं मस्ती कयूं आहिनि वठीस बाबा वॾेरा मुंहिंजे हिन आङुरियुनि खे ॾिस असीं ग़रीब हिननि आङुरियुनि वांगुरु आहियूं अलॻि आहियूं त कुझु बि न आहे पर हिकु थियासीं त असां डूंगर ॿुधाए विझंदासीं उठ लूसी वॾेरा हिन कुहाड़ सां तुंहिंजे जिस्म जा टुकड़ा टुकड़ा करे छॾे हीअ ज़रबो उन हथियार जी अथई जेका सिंध जे गैरतमंदनि जी निशानी आहे हीअ कुहाड़ी सिंध जे बहादुर ऐं गैरतमंद पुत्रनि जे कुल्हे ते रखियल बहादुरी जी निशानी आहे जॾहिं बि कंहिं मज़लूम पंहिंजे हथनि में कुहाड़ी खणी तो जहिड़े ज़ालिम ऐं